आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम एक दफ़े मिंबर ते तशरीफ़ फरमा थिया। पीहरे ॾाके ते पैर रखी करे फरमायूं आमीन। बे ॾाके ते पैर रखी फरमायूं आमीन। टे ॾाके ते पैर रखी फरमायूं आमीन। सहाबे किराम मंज़र ॾिठो, तहज्जुब थियो। एक सहाबी उथी बीठो, अर्ज़ की फ़िदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूबा मुझो अबो अम्मा अव्हां जे मथां क़ुर्बान। अॼु हिकु नओं मंज़र ॾिठो। सरकार पुछा फरमाई, उन सहाबी अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां पहिरीं जो कॾहिं बि कोन ॾिठो जो ख़ुतबे जे लाइ मिंबर ते तशरीफ़ फरमा थियो ऐं तव्हां आमीन चयो हुजे। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा जे तरफ़ मुतवज्जे थिया। फरमायूं त जंहिं वक़्तु आउं ख़ुतबे जे लाइ उथियुसि त आसमान खां सैयदना जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जो नुज़ूल थियो। अल्लाह पाक जो हुजूर में दुआ करे रहियो हुयो, ऐ अल्लाह, अगर कंहिं भी शख्स के वालिदैन जी ख़िदमत जो मौक़ो मिले, उन जे ज़िंदगी में वालिदैन मां कोई शख्स ज़ईफ़ुल उम्र थे, अबो हुजे या अम्मा हुजे, ऐं उहो ज़िंदा हुजनि, उन जे घर में मौजूद हयात हुजनि, ऐं उन वालिदैन खे उन शख्स जे ख़िदमत जी ज़रूरत हुजे, ऐं ही शख्स वालिदैन जी कुराणप में ज़ोफ़ में उन जी ख़िदमत न करे, हत्ता के उहे इन दुख में, इन दर्द में, इन तकलीफ़ में फ़ौत थी वञनि, ही उन्हनि जे ख़िदमत खां महरूम थिए ऐं हू हिन जे ग़म में, हिन जे अज़ियतुनि ऐं तकलीफ़ुनि में फ़ौत थी वञनि। या अल्लाह उन खे हलाक कर, उन जी ज़िंदगी मां इज़्ज़त ख़त्म कर। या अल्लाह उन जी ज़िंदगी मां सुकून ख़त्म कर, उन जी मईशत खे तबाह बर्बाद कर। इहो अमल उम्मती जो एतिरो त तकलीफ़ ॾींदड़ हो, एतिरो त अज़ियत ॾींदड़ हो। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम बजाए उन दुआ खे रद्द करण जे फौरी तौर ते नबीअनि जे सरदार फरमायो आमीन। हाणे क़यामत ताईं ईअं कॾहिं बि न थी सघंदो जे दुआ खे घुरण वारो अल्लाह पाक जो मुक़र्रब फ़रिश्तो जिब्राईल हुजे ऐं उन जे मथां आमीन करण वारो नबीअनि जो सरदार हुजे। क़यामत ताईं ईअं न थी सघंदो जो उन अमल करण वारो कोई दुनिया में कामयाब भी थी सके। सरकार फरमायो जिब्रील बी दुआ घुरी त या अल्लाह, जेको तुंहिंजे महबूब नबीअ जो इस्म ॿुधे आहे न, ॿुधंदा आहियूं न मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, भरिसां वेहण वारे ईमान वारे खां दाह निकिरी वेंदी। फौरी तौर ते जॾहिं इहो इस्म ॿुधंदो न मुहम्मद, त चवंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवणु खपे। इन जी फ़ज़ीलत ॿुध। जिब्रील अलैहिस्सलाम दुआ कई त या अल्लाह, जंहिंजे साम्हूं मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो इस्म वरितो वञे ऐं उहो दुरूद न पढ़े, या अल्लाह उन शख़्स खे बि हलाक कर। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आमीन। अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां एहसान फरमायो आहे। कहिड़ो एहसान? ही त उन जी हर इबादत जी काई गारंटी कोन्हे क़बूल थिए थी या नथी थिए। दुरूद हिकु अहिड़ी इबादत आहे जहिड़ी बि हालत में पढ़े क़बूल ई क़बूल आहे। केतिरा ई दुरूद आहिनि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व आलिहि व अस्हाबि अजमईन, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह या सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मुख़्तलिफ़ इक़साम आहिनि दुरूद सलाम जा। त हदीस पाक जो मफ़हूम आहे, अगर कोई उम्मती हिकु चकर सिर्फ़ सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद व सलाम पढ़े, मुस्तफ़ा जे सदके अल्लाह पाक जे रहमत वारनि ख़ज़ाननि जा एतिरा दर खुलनि था। फ़रिश्तनि खे अल्लाह फ़रमाए थो त फ़रिश्तो
हिकु चकर दुरूद पढ़ण जे बदिले इन जा 10 गुनाह माफ़ फरमायो, 10 नेकियूं इन जे नाम या माल में लिखाए छॾियो। उन सां गॾोगॾु ही त ऐं फ़रिश्तो हिन हिकु चकर मुंहिंजे मुस्तफ़ा जे मथां दुरूद पढ़ियो आहे, बदिले में ऐं फ़रिश्तनि जी मुक़द्दस जमात 10 मरतबा इन जे मथां तव्हां दुरूद व सलाम पढ़ो। एॾो वॾो एहसान दुरूद व सलाम। त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबी खे फरमायो त जिब्रील दुआ कई त या अल्लाह जे शख़्स में वटि उन जी हयाती में रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो अचे, जो हर रात में अल्लाह पाक जी रहमत बंदे जे तरफ़ मुतवजी हुजे, आसमान दुनिया जे तरफ़ अल्लाह पाक जी रहमत जो नुज़ूल थिए, ऐं हर रात आवाज़ अचनि हल मिन साइलिन, आहे कोई सवाल करण वारो, ऐं रमज़ान जे हर हिकु रात में एॾियूं वॾियूं रहमतूं, एॾियूं वॾियूं बरकतूं उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, ऐं ही शख़्स रमज़ान जो बाबरकत महीनो गुज़री वञे ऐं हिन जी गफ़लत उहा ई बरक़रार रहे, हिन जे मथां उहे ई गुनाह, उहे ख़ताऊं, उहे ज़ुल्म जेके कंदो रहियो पूरी ज़िंदगी में, उहे चढ़ियल रहनि, ऐं एॾी वॾियुनि इनायतुनि रहमतुनि वारे महीने में ही अल्लाह पाक जे हुज़ूर में रोई रोई पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी न वठी सघे, बख़्शिश न कराए सघे, हत्ता के रमज़ान गुज़री वञे। अल्लाहु अकबर। जिब्रील अलैहिस्सलाम दुआ कई त या अल्लाह इन शख़्स खे बि हलाक कर, तबाह बर्बाद कर, जंहिंखे तुंहिंजी रहमत पुकारे ऐं ही रूगरदानी करे, तुंहिंजी रहमत पुकारे ही रूगरदानी करे। इहा दुआ मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की पसंद आई। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम आमीन फरमायो। त सामईन हज़रात, चवण जो मक़सदु ही त ही बाबरकत महीनो तव्हां असांजे मौजूदगी में हली रहियो आहे। केतिरा ई दोस्त साथ छॾे विया, उन्हनि खे वफ़ात अची वई, ही रहमत वारियूं घड़ियूं उन्हनि खां हथनि मां हलियूं वञे। कंहिं लम्हे ते एतबार न आहे, कहिड़े बि लम्हे में तव्हां असांखे बि इहो मौत अची सघे थो। नंढनि खां वठी वॾनि ताईं को बि अहिड़ो शख़्स न आहे जेको मौत जी साथ खां बची सघे। ॼमिया आहियूं, मरणो बि आहे। बहितरीन मौत हुन जो आहे जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ाती बबरकात जी इबादत में मौत अचे। त सामईन हज़रात, ई रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में चयल नसीहत हुई। अल्लाह पाक जे हुज़ूर में दुआ आहे त मुंहिंजी बि इस्लाह फ़रमाए, मुंहिंजे अहल अयाल नसल निस्बत रखण वारनि जी, तमामु दोस्तनि जी अल्लाह पाक इस्लाह फ़रमाए, ऐं ही नसीहत असांजे ईमान खे शफ़ा अता फ़रमाए, गुनाहनि ऐं बीमारियुनि वारे मर्ज़नि खां अल्लाह छुटकारो नसीब फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।